जिनाज़िन मिठी में इन वक्त BIF के प्लेटफार्म ता एहतजाजी मार्च किया पियो वञे। मिठी भरसां ॻोठ मालनोर खानजी में कुछ हफ़्ता अॻु में भील बिरादरी जा जेके घर आहिनि उन्हनि खे रेवेन्यू अमलदारनि पुलिस अटालन साण करे डाथो हुयो। उन खिलाफ़ BIF के प्लेटफार्म ता मिठी जेका कश्मीर चौक आहे उते 10 ॾींहंनि खां एहतजाजी कैंप लॻल हुई। अॼोके ॾियारे ते BIF तरफ़ां जेका से हिकु तारीख़ी धरणो ऐलान किया वियो हुयो। उन धरणे के हवाले से हिन वक्त सादिक चौक खां जेका मिठी में BIF के प्लेटफार्म ता मरकज़ी सदर है सूरोमल भील ऐं वकील लजपत राय की अगवानी में हज़ारनि के तइदाद में मानू आहिनि औरतूं आहिनि उन्हनि जेका से एहतजाजी मार्च शुरू किया है। जेका लॉन्ग मार्च की सूरत में मिठी के मुख़्तलिफ़ रूटन तां थींदो वो बाईपास मिठी तरफ़ जेका से हिन वक्त रवां दवा है। तव्हां ॾिसंदो हूंदो त हज़ारनि के तइदाद में ही जेका से भील बिरादरी जो औरतूं आहिनि मर्द आहिनि उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ सियासी समाजी जेका पार्टियूं आहिनि उन्हनि जा भॻवान धरणे में जेका एहतजाज में शामिल आहिनि। ॿुधायो वञे पियो त हीउ धरणो जेका से मिठी बाईपास जेका रोड है बदीन ऐं इस्लाम कोट तरफ़ जेका ईंदड़ रोड है उते धरणो हयो वेंदो। एहतजाज में हज़ारनि के तइदाद में जेका अवाम मौजूद है ऐं ही जेका से गरीब ऐं मज़लूम जेका पोरत जेका से अवाम है उन्हनि जो ही एहतजाज है। ही कंहिं सियासी धुर जो कोई एहतजाज ना है पर ही गरीब मज़लूम जेके से बिरादरियूं आहिनि उन्हनि गॾिजी जेका से थर में बोतारनि वॾेरनि ऐं जागीरदारनि जे हिकु निज़ाम ख़िलाफ़ जेका से ही रोडनि ते निकिता आहिनि। ही मुसलसल एहतजाज कनि पिया। इन खां अॻु में बि BIF तरफ़ां इस्लाम कोट में 2 खां 3 भेरा जेका से एहतजाज कयो वियो ऐं साॻी इन तइदाद में माण्हू गॾु हुआ। पर मिठी जी तारीख़ में जेका से BIF तरफ़ां जेका सी पहिरियों भेरो अॼु जेका एहतजाज ऐलान कयो वियो इहो उनमें मुतालबो कयो पियो वञे त DC थरपारकर ऐं रेवेन्यू जेका अमलो आहे उन्हनि गॾिजी करे जेका इन्हनि जा घर ठाता आहिनि ऐं DC उन्हनि जी जेका ही चवनि पिया त असांजी का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। असां ग़रीब जेके से बिरादरियूं आहियूं ऐं भील जेका बिरादरी आहे उन्हनि जा घर ढाइण खां पोइ उन्हनि ते रेवेन्यू जी बच ते उन्हनि ते केस बि दाख़िल कयो वियो। BIF जो जेको मरकज़ी सदर आहे सूरोमल उन ते केस दाख़िल थियो। उन सां गॾु गॾु औरतूं आहिनि ऐं मर्द आहिनि उन्हनि खे बि उन केस में नामज़द किया। वॾे तइदाद में जेका से अवाम मौजूद है अवाम जो वॾो हुजूम मौजूद है ऐं पुलिस जा जेके अटाला आहिनि उहे बि पहुची विया आहिनि ऐं अमकान इहो ज़ाहिर कयो पियो वञे थी सघे छिकताइण वारी सूरत हाल थिए ऐं सूरत हाल कंट्रोल में निकिरी वञे त हिन हेॾे वॾे तइदाद में जेकॾहिं अवाम खे पुरअमन एहतजाज जी अवाम जेका गॾु थी आहे उनखे छेड़ियो वियो त यकीनन सूरत हाल इंतहाई ख़राब थी सघे थी। हिन वक्त जेका से मिठी जो जेको से बाईपास रोड है उन तरफ़ ही एहतजाज जी जेका लॉन्ग मार्च वो रवां दवा है। ॿुधायो वञे पियो त थोड़ी देर बैदि रोड ब्लॉक कयो वेंदो ऐं तारीख़ जेका साज़ हिकिड़ो एहतजाज आहे धरणो हणी रोड ब्लॉक करण खां पोइ हू पंहिंजा मुतालबा आहिनि उहे रखंदा। ज़रूरत ॻाल्हि जी आहे त एहतजाज जो नोटिस वठण सां गॾोगॾु हिननि एहतजाज कंदड़ धुरनि सां वेही करे मसइले जो को हल आहे उहो कढियो वञे। थोड़ी देर खां पोइ जेका धरणो लॻे पियो उनखे BIF जा जेके मरकज़ी अॻवान उहे ख़िताब कंदा उहो असां तव्हांखे अॻियां हली ॿुधाईंदासीं उहो कहिड़ो लाइअमल जोड़ींदा। हिन वक़्तु जेका एहतजाज आहे उहो रवंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।